रमज़ानुल मुबारक जा अयाम ऐं ॾिहाड़ा ऐं घड़ियूं हिकिड़ी अज़ीम अल्लाह ताला जी सआदत आहिनि। इन नेमतुनि खां वधीक ॿी का नेमत बाननि जे लाइ कोन्हे का। छो त जिन घड़ियुनि में हिकु त अल्लाह ताला जी कुर्बत नसीब थिए, ॿियो निजात नसीब थिए, टियों जन्नत जो सबक़ मिले ऐं जन्नत जे लाइ असांजे लाइ रस्ता आसान थियनि ऐं उन सां गॾोगॾु अल्लाह ताला जी रहमत नसीब थिए, त इन खां वधीक ॿी कहिड़ी नेमत चइबी। हूअं माण्हू इबादत करे बंदगी करे ॿियनि महीननि में, पर हिन महीने जी नंढड़ी इबादत बि ॿियनि महीननि जे वॾियुनि वॾियुनि इबादतुनि खां वधीक आला आहे। ओड़ा 100 रकातूं निमाज़ पढ़ो, रमज़ानुल मुबारक में हिकिड़ो सजदो कयो न, त उन 100 रकातुनि खां वधीक हे हिकिड़ो सजदो अल्लाह ताला वटि वधीक मक़बूल आहे। सुभान अल्लाह। साईं करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, लो यअलमल इबादु मा रमदान। माण्हुनि खे ख़बर पवे त रमज़ान कहिड़ी वॾी अल्लाह जी अज़मत आहे, माण्हुनि खे जे ख़बर पवे त रमज़ान छा आहे, लतमन्नत उम्मती अन तकून सनत कुल्लुहा रमदान, त कर माण्हू चवनि त सॼो साल रमज़ान हुजे। तव्हांखे ख़बर पवे त रमज़ान केॾी वॾी इबादत आहे, केॾी वॾी बरकत आहे, केॾी वॾी अल्लाह जी नेमत आहे, केॾो वॾो अल्लाह जी इनायत जो महीनो आहे, त तव्हां कर इहा तमन्ना कयो, मुंहिंजा मौला सॼो साल रमज़ान कर त तुंहिंजी रहमतूं समेटींदा रहूं। रजुल मिन ख़ुज़ाअ, हिकिड़ो ख़ुज़ाअ कबीले जो माण्हू हुजे, उन चयो, या नबी अल्लाह हदसना, महबूब के रमज़ान जूं ॻाल्हियूं करे ॿुधायो, असांखे कुझु रमज़ान जी बरकतुनि जो ज़िक्र करे ॿुधायो, रमज़ान जूं ॻाल्हियूं करे ॿुधायो। फ़क़ाल, साईं करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इन्नल जन्नत लतुज़य्यनु लिरमदान मिन रअसिल हौली इलल हौली। रमज़ान जो महीनो ईंदो आहे त हेठां खां मथां ताईं अल्लाह ताला सॼी जन्नत खे सींगारींदो आहे। रब फरमाईंदो आहे, जन्नत खे सींगारियो। फ़इज़ा कान अव्वल यौमिन मिन रमदान हब्बत रीहुम मिन तहतिल अर्श। जीअं जो रमज़ान जो चंड नज़र ईंदो आहे त अर्श जे हेठां खां हिकिड़ी खुशबू ई निकिरंदी आहे। किथां खां? अर्श जे हेठां, अर्श जे हेठां खुशबू ई निकिरंदी आहे। फ़सफ़क़त वरक अशजारिल जन्नते, जंहिं खुशबू सां जन्नत जे वणनि जा पन बहकी पवंदा आहिनि। फ़तनज़रुल हूरुल आइन इला ज़ालिक, जॾहिं इहा खुशबू, इहा सुरहान, इहो नूर जन्नत जूं हूरूं ॾिसंदियूं आहिनि, जन्नत जूं हूरूं, फयकुलन या रब्बना इजअल लना मिन इबादिक फी हाज़ा शहरी अज़वाजा। ए मुंहिंजा मौला, जेके रमज़ान मल्हाइण वारा आहिनि न, असां जा मुड़ुस उहे बना जेके रमज़ान में तो रब जी इबादत करण वारा आहिनि, जंहिंजे लाइ तो नूर नाज़िल कयो आहे, रहमत नाज़िल कई आहे, बरकत नाज़िल कई आहे। ए मुंहिंजा मौला, इहे हड़ई असांजे निकाह में आण। तकर्रो अयुनुना बिहिम, हे मुंहिंजा मौला, इन्हनि जे सां असां हूरुनि जी अखियुनि खे थधाण पहुचा। तकर्रो अयुनुहुम बिना, हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त उन्हनि जे इबादत, जेको माण्हू इबादत करे बंदगी करे, त जन्नत जूं हूरूं बि चवंदियूं आहिनि, तव्हांजी इबादत सां असांजूं अखियूं थधियूं थियनि थियूं। सुभान अल्लाह। हिते असां पंहिंजी ज़ालुनि मां ई बेज़ार थियो वञूं। जन्नत जी हूर चवंदी आहे त तव्हां इबादत कयो, तव्हांजे लाइ जन्नत सजाइजे थी पई, तव्हांजे लाइ जन्नत जो घर सजाइजे थो। हबीबन फरमायो त जेको जेतिरी इबादत घणी कंदो आहे, फमा मिन अब्दिन यसूम यौमम मिन रमदान इल्ला ज़ौजतिन मिनल हूरिल ऐन फी खैमतिन मिन दुर्रतिन। हबीबन फरमायो, जेके हूरूं जन्नत जे खैमन में, नूर जे खैमन में अल्लाह बंदि कराए रखियूं आहिनि, हर रोज़ेदार जे हर रोज़े जे बदिले अल्लाह उन जो निकाह हिकिड़ी हूर सां कराए छॾींदो आहे। 30 रोज़ा रख, 30 हूरूं तुंहिंजे लाइ लिखजी वेंदियूं। वरी चओ सुभान अल्लाह।
सुभान अल्लाह। अल्लाह जे हबीब फरमायो जी, अल्लाह फरमायो हूरुम मकसूरातुन फिल खियाम, जेके हूरूं कुरान मजीद में सूरह रहमान में अल्लाह लिखियो आहे त उहे खैमन में तव्हां जे लाइ अल्लाह बंद कराए रखियूं आहिनि। ये रोज़ जेको रोज़ो रखे, हर रोज़ हिकिड़े रोज़े जे बदिले नई हूर सां अल्लाह बाने जो निकाह कराए छॾींदो आहे। इहो तुंहिंजो रोज़ो न आहे, तुंहिंजे लाइ शादी जो ॾिहाड़ो आहे। रमज़ान में जेको ॾींहुं रोज़े में गुज़ारींदो, तुंहिंजे लेखे बुख में वेठो आहियां, उञ में वेठो आहियां, साईं मुंहिंजा प्यासो आहियां, जिस्म में निकाहत अची वई आहे, कमज़ोरी अची वई आहे, उन जे करे बेहाल आहियां, त साईं मुंहिंजा आराम कयां, निंड कयां। हालांकि जन्नत में तुंहिंजे लाइ सहरा ॻाया वेंदा आहिनि, गेच ॻाया वेंदा आहिनि, तुंहिंजे लाइ नेमतुनि जा इनामनि जा ऐलान कया वेंदा आहिनि, तुंहिंजे लाइ हूरुनि खे सिंगारियो वेंदो आहे। हर ॾींहुं तुंहिंजे लाइ शादीअ जो ॾिहाड़ो आहे। हे मुंहिंजे दिलबर नबी जी हदीस मुंहिंजे साम्हूं खुली पई आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेको माण्हू काल लिल्लाहि अज़्ज़ व जल्ल इंद कुल्ल फित्रिन उतका, जॾहिं इफ्तारी जो वक़्तु थींदो आहे त अल्लाह रब्बुल इज़्ज़त, रब्बे काइनात, उन रोज़ेदार जे रोज़े खोलण सां उन जे कंध खे जहन्नम जी बाहि खां आज़ाद करे छॾींदो आहे। ऐं जॾहिं माण्हू रोज़ो खोलींदो आहे त उन जे लाइ इहे हूरुनि जी ॻाल्हि अञा हले थी पई। कुल इमरातिन मिनहुन सबऊन अल्फ सीफतिन लिहाजतिहा। हबीबन फरमायो जेको माण्हू रोज़ो रखे थो, उन जेका अल्लाह ताला हूर कुंवार करे ॾींदो, त उन हूर हिकिड़ी हिकिड़ी हूर जे लाइ 60,000 जन्नत जा जोड़ा अल्लाह तैयार कराईंदो आहे। हूर जे लाइ बि, तुंहिंजे लाइ बि, हिकिड़े रोज़े जे बदिले 60,000 जोड़ा तैयार थींदा आहिनि कपिड़ा। असां साल में हिकिड़ो दफ़ो ईद उल फितर ते कपिड़ा सिबायूं, सेब ईद उल अज़हा ते धोराए वरी नए सिर पायूं। बाबा हाणे केरु नवां कपिड़ा वठे? हिकिड़े रोज़े जे बदिले जन्नत जी हूर जे लाइ बि, तुंहिंजे लाइ जन्नत में अल्लाह तुंहिंजी शादी जी तैयारी पियो कराए। सबऊन अल्फ वसीफ़म मा कुल्ल वसीफ़तिन सहफ़तुम मिन ज़हबिन फीहा लौनुन तआमिन यजिदु लिआखिर लुक़मतिन मिनहा लज़्ज़तन लम यजिदु लिअव्वलिही। जॾहिं उहो बानो रोज़ेदार रोज़ो खोली रखंदो आहे त उन जे लाइ जन्नत में हबीबन करीमन फरमायो 70,000 ताम तैयार कराया वेंदा आहिनि। 70,000 ताम। उहो हर ताम जो ज़ाइको अलॻि हूंदो, उन जो रंग अलॻि हूंदो। हिकिड़ो गिरह हिकिड़े ताम मां खाईंदो, वरी ॿिए ताम मां खाईंदो न, हबीबन फरमायो लम यजिद ले अव्वलिहा, त पहिरें खाधे खां ॿियो खाधो अञा वधीक लज़ीज़ हूंदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। वले कुल्ल इमरातिन मिनहुन सबऊन सरीरम मिन याकूततिन हमरा। ऐं उन जी कुंवार जे लाइ अल्लाह ताला बिस्तर लॻराईंदो आहे। 60 बिस्तर जेके याकूत, ॻाढ़े याकूत जा ठहियल हूंदा आहिनि। सुभान अल्लाह। हाज़ा बिकुल्ल यौमिन सामहू मिन रमदान सिवा मा अमिल मिनल हसनात। जेके रमज़ान में ॿिया अमल करे, खैर खैरातूं करे, नेकियूं करे, साईं मुंहिंजा ज़िक्र करे, फ़िक्र करे, कुरान पढ़े, तिलावत करे, इहे अलॻि अमल आहिनि। महबूबन फरमायो मिन सिवा मा अमिल मिनल हसनात। हे जेको ॿुधायो मां न, हे जेको जन्नत में तैयारी थींदी, इहो रुॻी रोज़े जो बदिलो आहे। बाक़ी ॿिया जेके अमल कंदो उन्हनि जो केतिरो अजर आहे, मदीने वारे साईं फरमायो उहो अल्लाह ॼाणे, रब जी कुदरत ॼाणे। हाणे तव्हां पाण अंदाज़ो लॻायो त रमज़ान जी बरकत केॾी आला आहे, छा त रमज़ान जी रहमत आहे। सुभान अल्लाह। अल्लाह ताला खां दुआ आहे त रब असांजे कंधनि खे जहन्नम जी बाहि खां आज़ाद कराए। अल्लाह उन्हनि बाननि में असांजो शुमार फरमाए जन जे लाइ मदीने वारे साईं हे ख़ुशख़बरियूं बयान कयूं आहिनि। अल्लाह ताला असांजी इबादतुनि खे क़बूल फरमाए। अल्लाह ताला असांजी तरावीहुनि खे क़बूल फरमाए, असांजे सजदनि खे शाल क़बूल फरमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन। रहमतिक।